न्यू सईदाबाद में ताज़नि बरसातुनि जिते फसलनि जायुनि इंसानी जाननि खे नुक़सान पहुचायो आहे, उते क़ब्रिस्तान बि न बची सघिया आहिनि। बरसाती पाणी न्यू सईदाबाद शहर जे 100 साला पुराणे ऐं नए क़ब्रिस्तान खे पंहिंजे घेरे में आणे छॾियो, जंहिं नतीजे में अणगणियूं क़बरियूं खॾा हणी हेठि ज़मीन अंदरि हली वियूं आहिनि, जॾहिं त क़ब्रिस्ताननि में 3 खां 5 फुट पाणी बीठो आहे, जंहिं करे काफ़ी क़बरूं ॿुॾी पाणी हेठि अची वियूं आहिनि। इहा गंभीर सूरत-हाल इंतज़ामिया खे ॾिसण में न आई। हिकु समाजी शख़्सियत राव मज़हर राजपूत सेठ रिज़वान भट्टी पंहिंजा ट्रैक्टर ऐं लिफ्टर मशीनूं लॻाराए क़ब्रिस्ताननि मां बरसाती पाणी नेकाल कराइण जो कमु शुरू करे ॾिनो आहे। शहरनि ॿिन्ही मोज़िज़नि जे हिन नेक कम खे साराहियो आहे।